अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जमात इस्लामी यूथ पारां ज़िले शिकारपुर जे 2 नंबर वॾे शहर मदीजी वेझो ॻोठ जिंदोदिरो में आलमी हुस्न किरायत जी शानदार ऐं पुरवकार तक़रीब थी, जंहिंमें मिस्र खां कारी अब्दुर्रहमान अल खोली, अफ्रीका खां ईदी अशाबान समेत कोटिया बलोचिस्तान तोड़े मंसूरा सिंध खां मुख़्तलिफ़ कलाम पाक जे क़ारिन तक़रीब में ख़ुसूसी शिरकत करे अल्लाह पाक जे कलाम जी बहितरीन किरायत कई ऐं आयल मुस्लमाननि जे ईमान खे गरमायो। तक़रीब में ज़िले शिकारपुर समेत सखर, लाड़काना, कंबर शिदात कोट मां बे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ सियासी, समाजी, मज़हबी, अदबी ऐं सहाफ़ी अॻुवाणनि समेत मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां हज़ारें माण्हुनि शिरकत कई। وينور هذه الحفلة بتلاوة القرآن قارئ المقري عيدي الشعبان حفظه الله. तक़रीब दौरान आयल मुअज़्ज़ज़ मेहमाननि खे सिंध जी सूखड़ी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु पेश किया विया। मंसूर अहमद भुट्टो सिंध जी अजरक सूखड़ी असदुल्ला भुट्टे साहब खे पाराए रहिया आहिनि। फज़ीलत शेख अलकारी मोहम्मद अब्दुर्रहमान अल खोली जेको मिस्र खां एशकर साईं असदुल्ला भुट्टो साहब, फज़ीलत शेख कारी सदर जया यूथ जिंदोदिरो, सिंध जी अजमा शाह बुखारी साहब मुज़म्मिल अहमद भुट्टे के सिंध जी अजरक पाराइन ऐं यकीनन ही असां ऐं तंजानिया अफ्रीका खां आया आहिनि। नाज़रीन, अचो त ॾिसूं त हिन सुहिणी ऐं क़ुरान पाक जी महफ़िल हुस्न किरायत बाबति शरीक आयल महिमान कहिड़ा था वीचार वंडनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन तक़रीब जो मेज़बान जमात इस्लामी यूथ जो अॻुवान मुज़म्मिल हुसैन भुट्टो असां सां गॾु आहे। मुज़म्मिल, ही प्रोग्राम जेको तव्हां जी मेज़बानी में इंतिहाई शानदार प्रोग्राम मुनाक़िद थियो उनजे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे प्रोग्राम हुयो महफ़िल हुस्न किरात जो क़ुरान शरीफ़ जे तिलावत जो जेको असां मुनक़िद कयोसीं जमा इस्लामी यूथ जिंदोदिरो ऐं ज़िला शिकारपुर जे तरफ़ां। इन में असां जेका सो ॿाहिरि मुल्कनि जा कारी घुरायासीं, जंहिंमें जेका सो अब्दुर्रहमान अल खोली हुयो जेको मिस्र सां ताल्लुक़ु रखे पियो। उनखां पोइ हुयो जेका सो कारी ईदी शोबान जेको अफ्रीका जे मुल्क तंजानिया सां माना ताल्लुक़ु रखे पियो न, ऐं कुझु बलोचिस्तान जा हुया ॿ कारी ऐं हिकिड़ो सिंध जो हुयो मंसूरा सिंध जो। उहे आया ऐं असांजे ॻोठ खे माना तिलावत कलाम पाक सां सॼो माना मुनवर करे छॾियो असांजे ॻोठ खे, ऐं असांजे ॻोठ में हिकिड़ी माना रहमत जेका आहे उहा नाज़िल थी हिननि जे तिलावत कलाम पाक सां। ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिननि जो आवाज़ तमामु बहितरीनु हुयो, जेको सॼे ॻोठ वारा ऐं आस पास वारा आया, कुझु ॿाहिरि हुया, ॿी डिस्ट्रिक्ट जा बि हुया, जेके हिननि जे माना आवाज़ सां मुनवर थी विया। मुज़म्मिल, तव्हां ॿुधायो त जेतिरे तइदाद में तमामु हज़ारनि जी तइदाद में हिन तक़रीब में माण्हू शरीक आहे ऐं ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां हिते आयल आहे। अवां ॿुधायो, अव्हां खे एतिरी तवक़ो हुई त इन क़ुरान जी महफ़िल में एतिरी तइदाद में माण्हू शरीक थींदा? जी अल्हम्दुलिल्लाह, दावत असांजी भरपूर हुई, पर तवक़ो न हुई, पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे शुक्र सां माना इलाहियूं काफ़ी माण्हू अची विया।
डिस्ट्रिक्ट शिकारपुर न पर लाड़काने जा भी दोस्त आया, सखर जा भी दोस्त आया, रोड़ी जा भी दोस्त आया जेके माना हिन प्रोग्राम में शामिल थिया। मतिलबु तवक़ा खां मथे हाज़िरी जेका हुई असांखे मिली। अच्छा, इहो मुज़म्मिल भाउ इहो बि नाज़रीन खे ॿुधायो त आहे महिमाननि खे अवां कुझु खाधे पीते जो बि इंतिज़ाम हुयो या न। उन सां गॾो गॾु इहो बि ॿुधण में आयो आहे त हिते को लेडीज़ जे लाइ बि अवां को इंतिज़ाम कयो हुयो बापर्दा कलाम पाक ॿुधण जे लाइ। जी जी बिल्कुलु, उन्हनि जे खाइण जो बि बंदोबस्तु हुयो जेका असां इशा खां पोइ मानी हलाईसीं। ऐं काफ़ी माना तक़रीबन जेके दोस्त हुया सभिनी माना अलहमदिल्ला सुकून सां मानी खाधी। हा, उन खां पोइ लेडीज़ जो बि बंदोबस्तु असां कयो, जेका लेडीज़ जो बि अलॻि हिकिड़ो पिंडाल ठाहियोसीं जंहिंमें हू लेडीज़ बि असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधो। अच्छा, उहो लेडीज़ जे तव्हां पिंडाल में कोई जेका टीवी स्क्रीन वग़ैरह जो बि एतमाम हुयो जेका लाइव हितां माना उनखे ॾिसण जे हवाले सां? न, टीवी स्क्रीन जो त माना न हुयो हुननि जे लाइ बंदोबस्तु। बाक़ी आवाज़ जे लाइ अलहमदिल्ला इको साउंड ऐं वॾा लाउड हुया जेके उन्हनि ते आवाज़ आराम सां वञे पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस्लामी जमीयत तलबा जे तरफ़ां जेको थी सघियो उहो असां कयोसीं। मसलन सिक्योरिटी ऐं जेको मानीअ जो हुयो इंतिज़ाम हिन में बि भरपूर ताउन कयोसीं। हिननि जेको बि कमु ॾिनो अलहमदिल्ला उहो पूरो कयोसीं असां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे जेको असांखे प्रोग्राम जो ख़्यालु आयो, इहो प्रोग्राम त तक़रीबन असां कंदा रहंदा आहियूं आम प्रोग्राम, पर हीअ असांखे मथां खां ऑफर मिली हिकु। दोस्तनि बि जेको आहे दिलि सां इहो कमु करणु शुरू कयो ऐं महिरबानी भरपूर असां दावत ॾिनीसीं। जेतिरो थी सघियोसि असां दावत ॾिनीसीं ऐं अलहमदिल्ला एतिरी उमेदु न हुई जेतिरो प्रोग्राम माना कामयाबु वियो। काफ़ी माण्हू अची विया शहर खां ऐं अलहमदिल्ला अलाह बि असांजी मदद कई। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते ही ॻोठु जेको जिंद देरो आहे इहो ज़िले शिकारपुर जे ॿिए नंबर वॾे शहर मदेजीअ खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। ऐं हिते ही जमात इस्लामी यूथ जा नौजवान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि सरगर्मियूं कंदा आहिनि, जेकी ॻोठ ऐं नौजवाननि जे लाइ इंतिहाई हौसला अफ़ज़ा ऐं सिहतमंद सरगर्मियूं हूंदियूं आहिनि जिन खे हमेशह एप्रिएसेड ऐं साराहियो वियो आहे। जी अलहमदिल्ला ॾाढी सुठी लॻी। असां सखर खां आयासीं, ॾाढो सुठो एज़ाज़ आहे ॻोठ वारनि जे लाइ, वॾी ख़ुशनसीबी आहे। ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमामु ज़बरदस्त पैमाने ते हीअ तक़रीब थी आहे। शायदि असांजे ज़िले डिवीज़न सखर में अहिड़ी शायदि महफ़िल न थी हुजे। तमामु वॾो आवाम हुयो, तमामु मुज़यन तरीक़े सां इनखे पंहिंजो एहतमाम हिन जो कयो वियो आहे। लख आफ़रीन आहिनि हिननि जे प्रोग्राम जे इनकाद करण वारनि खे, उन्हनि खे असां मुबारकबाद बि पेश कयूं था। अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु सही। अल्हम्दुलिल्लाह असां कंबर खां आयासीं अल्हम्दुलिल्लाह हिन महफ़िल जे गिराह ते ॿुधण जे लाइ। तमामु ऐं दोस्त सभई गॾिजी आया, महफ़िल में शामिलु थियासीं। त जेके ॿाहिरां जेके मुल्क जा महिमान ख़ासि आयल हुया, असां दिलि जी मोहबत सां हुननि जो इस्तक़बाल बि कयोसीं। उन जे महफ़िल में अल्हम्दुलिल्लाह गॾिजाणी बि कईसीं। तव्हां ॿुधायो त तव्हां किथां हिन महफ़िल में हिन तक़रीब में शरीक थिया आहियो ऐं हिन तक़रीब जे इंतिज़ाम एहतमाम ऐं हिन जी रौनक खे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त साईं मां हिन महफ़िल कराईंदड़नि खे, हिन इलाइक़े ॻोठ वारनि खे मुबारकबाद पेश ॾियां थो जो ही तमामु बहितरीनु महफ़िल हिननि मुनक़िद कई। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला आईंदा जे लाइ सभिनी खे मुस्लमाननि खे, छो जो हीअ क़ुर था पढ़नि, हीअ क़ुर अहिड़ो था पढ़नि जो माशाअल्लाह हिकिड़ो हिननि जी ज़ुबान में अल्लाह तबारक व तआला अहिड़ो तासुर रखियो आहे जो जेको बि माण्हू ॿुधे थो त हुनजी दिलि ठरी थी पए। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां कंबर शरीफ़ खां आया आहियूं। असां बि हिननि महिमाननि जा मेज़बान आहियूं ऐं सुबुह जो अल्हम्दुलिल्लाह हिननि जो असां वटि प्रोग्राम आहे। पोइ त असां बि तव्हांखे बि दावत ख़िदमत में रखूं था ऐं हिन दोस्तनि खे बि रखूं था त हिन असांजी महफ़िल में बि सभु वधि खां वधि शरीक थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मां हिन प्रोग्राम जी इंतिज़ामिया खे मुबारकबाद पेश करियां थो। ऐं रहियो अव्हां जो सुवाल त माण्हू हिन महफ़िल जे अंदरि, हिननि प्रोग्रामनि जे अंदरि एतिरो टाइम वेही करे ऐं साईं खे चवां त लुत्फ़ अंदोज़ कीअं थियनि था पिया। मां अव्हांखे क़ुर शरीफ़ जी आयत ॿुधायां। अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद जे अंदरि फरमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। यानी अल्लाह तबारक व तआला फरमायो त मोमिननि जूं दिलियूं जेके आहिनि न,
अल्लाह तबारक व ताला जे ज़िक्र सां मुनवर थींदियूं आहिनि, यानी सुकून हासिल कंदियूं आहिनि। इन सुकून जे करे ई माण्हू इन प्रोग्रामनि जे अंदरि माना ॼमी करे वेहनि था। असीं भाई हीअ ॿुधायो त तव्हांखे हीअ तक़रीब जेका आहे, जेका मुंहिंजे ख़्याल में तारीख़ जे में अव्हां जी असांजे त माना उमिरि जे तारीख़ में पहिरियों दफ़ो अहिड़े क़िस्म जी तक़रीब मुनाक़िद थिया, अव्हां कीअं था ॾिसो? साईं असांजे लाइ ॾाढी वॾी ख़ुशी आहे जो पहिरियों मौक़ो थियो आहे। इंशाअल्लाह ताला हयाती रही त ॿीहर बि अहिड़ा मौक़ा अञा खोड़ कंदासीं। अच्छा, हिन तक़रीब में एतिरे तइदाद में माण्हू शरीक थिया ऐं मुसलसल वेठा रहिया त अव्हां छा था सम्झो त माण्हुनि खे जेको आहे हिन तक़रीब मां केतिरो मज़ो आयो? साईं हिनखे हिकु त गाननि जूं बि महफ़िलियूं वॾियूं थींदियूं आहिनि, पर हीअ क़ुर शरीफ़ जी महफ़िल ई सभिनी दिलि जे सुकून सां अची वेठा हिते। साईं असांजे लाइ वॾी ख़ुशी आहे। असां लफ़्ज़ उहे न आहिनि जो हिननि जे लाइ असां चई सघूं कुझु, पर ख़ुशी असांखे ॾाढी आहे जो हिननि पंहिंजो असांखे टाइम ॾिनो। इलाही वक़्त खां वठी हिननि जे असां हुयासीं आसिरे में, त अॼु टाइम था ॾियनि, सुभाणे था ॾियनि, पर अलाह जी महिरबानी सां हुननि असांखे टाइम ॾिनो। बहितरीनु नमूने सां असांजो प्रोग्राम थी वियो। इंशाअल्लाह ताला अॻिते बि हयाती रही त इहे ई प्रोग्राम ईअं थींदा रहंदा। जी माशाल्लाह बहितरीनु हिकु प्रोग्राम थियो। मां इहो चवां थो त हीउ बहितरीनु जेको क़ुर मजीद जो कलाम असां ॿुधोसीं, इंशाअल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त हाणे हिन पूरे इलाइक़े में इहे जेको सिंध जो इलाइक़ो आहे, हाणे फ़नकारनि जी जॻह ते इंशाअल्लाह ताला ही कारी हज़रात ईंदा, अहिड़ियूं क़ुर जूं महफ़िलूं सजंदियूं इंशाअल्लाह ताला। ऐं मां उन्हनि जेके नौजवान हुआ जमा इस्लामी यूथ जा, उन्हनि जे लाइ दुआ गो आहियां त अल्लाह ताला उन्हनि जी तमामु महिनतुनि खे क़बूल फरमाए। थियो ऐं मां सम्झां थो ॻोठ जा सिर्फ़ु न पर आसपास जा जेके माण्हू ॿाहिरां आया तमामु हिन प्रोग्राम मुतासिर थिया ऐं दिलपसंद प्रोग्राम हिकु थियो बहितरीनु अंदाज़ में, जंहिंजो असांखे एतिरो अंदाज़ो न हो जेको प्रोग्राम थियो, अंदाज़े खां असांजे खां वधीक प्रोग्राम थी वियो ऐं तमामु मज़ेदार हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थी वियो। ऐं ॾाढो महिनत बहितरीनु खे इन मां हिकिड़ो इल्मु पिरायूं जंहिं में सिखिया हिकिड़े आॻिने जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह हिन प्रोग्राम जो मतिलबु ज़हन जेको आयो त गुज़िरियल साल सखर में प्रोग्राम थियो, उन में वियासीं, उन खां पोइ असांखे मतिलबु शौक़ु थियो त असां बि जेकर अहिड़ो प्रोग्राम रखूं। पोइ अल्हम्दुलिल्लाह हिन साल मतिलबु दोस्तनि जे मशवरे सां मौक़ो मिलियो असांखे, ऐं कारी हज़रात पाकिस्तान में आयल बि हुया। उन खां पोइ असां हुननि सां मिलियासीं फ़ोननि ते, टाइम वग़ैरह वरितोसीं ऐं हुननि टाइम ॾिनो। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको प्रोग्राम थियो तमामु असांखे मतिलबु ख़ुशी थी, छो एतिरी मतिलबु हाज़िरी जी उमेदु असांखे कोन हुई, पर तमामु मतिलबु बहितरीनु हाज़िरी थी। हिते जेके इंतिज़ामात तव्हां कहिड़ा कहिड़ा आयल महिमाननि जे लाइ कया हुया ऐं उन मां तव्हां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? महिमाननि जे लाइ मतिलबु इंतिज़ामात असां मानीअ जा बि कयासीं, ऐं उन खां अलावा जेके दोस्त त मतिलबु इनफरादी तौरु आया आहिनि या बाइकनि ते आया आहिनि, जेके दोस्त ॻोठ कोन था वञी सघनि हिन महिल, उन्हनि जे राश जो बि असां इंतिज़ाम कयो आहे। पार्किंग जो असां मतिलबु इंतिज़ाम अलॻि कयोसीं, उते असांजा मतिलबु सिक्योरिटीअ ते जो दोस्त अलॻि बीठल हुया, महिमाननि जे मतिलबु खाधे पीते जो बि, ऐं उन खां अलावा ॿाहिरियां जेके कारी हज़रात आया, ख़ासि करे मिस्र ऐं अफ्रीका जो, त उन्हनि जे लाइ सिक्योरिटीअ जो असां पंहिंजी प्राइवेट मतिलबु सिक्योरिटीअ जो बि इंतिज़ाम कयोसीं। SP खे एप्लीकेशन बि हुनसीं, SHA सां सभु मुलाक़ात कईसीं, ऐं असांखे ख़ुशी थी जो SHA असांखे अल्हम्दुलिल्लाह मतिलबु सुठी मोट ॾिनी, जो उन पुलिस जी मतिलबु सिक्योरिटी बि असांजनि ॿाहिरियनि मतिलबु महिमाननि जे लाइ मतिलबु मया कई। बाक़ी ॿियो इको मतिलबु साउंड जो बि असां इंतिज़ाम मतिलबु कयोसीं, इलेक्ट्रिशियन जो बि कयोसीं, बाक़ाइदे माक खां बचण जा, थधि खां बचण जे लाइ शामियाननि वग़ैरह जो बि इंतिज़ाम कयोसीं। हिते जेको कल्ह बल्कि राति जेको आहे उहो हुस्न किरायत जी तक़रीब थी हुई जिंदे तेरे ॻोठ में, ऐं जेके ॿाहिरियां कुझु दोस्त आयल आहिनि महिमान, उहे हिते साईं मौलाना सदरुद्दीन भुट्टो साहिब जन जी बैठक ते हिते राति उन्हनि गुज़ारी आहे। ऐं मां पाण बि जेको आहे जेतोणीकि लाड़काणे खां आयल आहियां, मां बि जेका राति हिते गुज़ारी आहे साईं सदरुद्दीन साहिब भुट्टो जी बैठक में। हिते बि कुझु दोस्त वेठल आहिनि, अचो त उन्हनि सां तक़रीब जे बारे में ॻाल्हायूं। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे जिंदगी जी तारीख़ में क़ुर जे हवाले सां प्रोग्राम कॾहिं अहिड़ो न थियो आहे। माशाअल्लाह तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे। नौजवाननि खे जस हुजे, नौजवाननि वॾी महिनत कई आहे, वॾी कोशिशि कई अथऊं, ऐं बहरहाल माण्हुनि खे अञा क़ुर जो कुझु न कुझु
क़ुरान जे प्लेटफॉर्म ते खड़ा थी सघनि था मुस्लमान। हिन प्रोग्राम में अहल तशरीह जा बि ॾिठासीं, बरेली जेके सफ़ा कटर हुया, ऐं मां अर्ज़ु कयां त अहल हदीस त इन खां वधीक कटर आहे, उहे त ॿिए खे सम्झंदा ई न आहिनि। माशाअल्लाह उहे बि वॾी तादाद में आया। प्रोग्राम तमामु ज़बरदस्त थियो ऐं मां त गुज़ारिश इहा कंदुसि दोस्तनि खे जिन खे अलाह तौफ़ीक़ ॾिनी आहे इन क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपनि हर जॻह ते। माशाअल्लाह प्रोग्राम इंतिज़ाम तमामु सुठा हुया, नौजवान इंतिज़ाम कया, तमामु सुठो इंतिज़ाम कयो अथऊं। अलबत्त आख़िर में इख़्तिताम जे हवाले सां जेकॾहिं न को सुठे तरीक़े सां इख़्तिताम थिए हा त बहितर थिए हा। दोस्तनि ते जेको कंट्रोल कंदा ऐं दुआ ख़ैर सां सुठो प्रोग्राम इख़्तिताम थी वञे हा त बहितर थिए हा। बहरहाल इहो हिकिड़ो नओं तजुर्बो आहे ऐं इन क़िस्म जा प्रोग्राम थिया त इंशाअल्लाह सुठे अञा वधीक बहितर अंदाज़ में थींदा। जेके थोरी घणी वीह कमी उहो दूर थी वेंदी इंशाअल्लाह। ऐं मुंहिंजो नालो इशफ़ाक़ अहमद भुट्टो आहे। मां बंगुल देरे जो रिहायशी आहियां, लाड़काणे ज़िले जो। ऐं अलहमदुलिल्लाह हिन प्रोग्राम जी ॾाढी सिक हुई। काफ़ी अरसे खां प्रोग्राम मीडिया ते या हिन ते फेसबुक ते ॿियनि ते ॾिसंदा आहियूं, पर ईअं साम्हूं ॾिसण वारो मज़ो वरी अञा ॿियो आहे। अलहमदुलिल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो, ज़बरदस्त क़िस्म जो। माशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। दोस्त जिन महिनत कई आहे, कोशिशि कई आहे, तमामु बहितरीनु ज़बरदस्त क़िस्म जी। अलाह साईं उन्हनि खे सुठो अजुर ॾींदो। प्रोग्राम बहितर हुयो। प्रोग्राम में कहिड़ी शइ तव्हांखे? प्रोग्राम में त मूंखे किरात उनखे करी ॿिया टे उन हवा उहे सुठा लॻा। तव्हां काऊं क्लास पढ़ंदा आहियो? मां 8। ठीकु आहे, वटि अहिड़ो प्रोग्राम तव्हां वरी इंशाल्लाह पंहिंजे ॻोठ में बि कराईंदव? इंशाल्लाह। मुंहिंजो नालो एजाज़ अहमद काकेपुर आहे, पाण दरी जाखरी खां आया आहियूं। राति जो प्रोग्राम थियो, तमामु सुठो प्रोग्राम थियो। हिकिड़ो दिलनि खे पंहिंजो सुठी हिकिड़ी ठंडक मिली वई। बहितरीनु कारी हुया, ॿाहिरिनि मुल्कनि खां बि आयल हुया। प्रोग्राम तमामु सुठो हुयो माशाअल्लाह। साईं असां दड़ी जाखरी खां आया आहियूं। प्रोग्राम ॾाढो सुठो हुयो, इंतिज़ाम बि ॾाढो सुठो हो हिननि जो, ॾाढो सुठो प्रोग्राम थियो। हिन में कहिड़ी तव्हांखे बहितरी नज़र आई? हालांकि जलसा तव्हां ॿिया बि ॿुधा हूंदा ऐं ॾिठा हूंदा, हिन प्रोग्राम में कहिड़ी? हिननि जो इंतिज़ाम सुठो हुयो, बैठक जो इंतिज़ाम सुठो, बाक़ाइदा माना वॾो हॉल ठाहियो, परे परे खां माण्हू आया, सुठो प्रोग्राम थियो। जी साईं, नालो वहीद अहमद आहे, 8वीं क्लास में आहियूं, दड़ी जाखरी रहंदा आहियूं। अच्छा माशाअल्लाह। त भई तव्हांखे राति जेको प्रोग्राम तव्हां पूरो ॿुधो या अध में तव्हांखे निंड बिंड अचे? न साईं, प्रोग्राम पूरो ॿुधोसीं, ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो। माशाअल्लाह। त ही तव्हां प्रोग्राम माना अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम तव्हां छा था सम्झो त इहे ॿियनि ॻोठनि में बि? जी साईं, बिल्कुलु। नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।